नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में लीमन जो फसल तैयार थी वियो। लीमा जेके सेहत जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। लीमन जो शरबत तैयार थींदो आहे, लीमन जो अचार ठहंदो आहे, लीमा सलाद में भी इस्तेमाल थींदा आहिनि। लीमा इंसानी जिस्म में पथरी के भी ख़त्म कंदा आहिनि। खिपरो में लीमन जो फसल जे मुनासिब अघ न हुजण करे बाग़ाई सख़्त परेशान आहिनि। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त लीमो असांजी शरबत ठाहिण जे कमु अचे थो। लीमो शुगर जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, भाॼी में खटास जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। लीमे जा कई फ़ाइदा आहिनि। लीमे जे माना कई बीमारियुनि जो हल बि आहे। जेतिरो हिन में बीमारियूं काफ़ी बीमारियुनि जा हिन में हल आहिनि, होतिरो हिन जो रेट नथो मिले। तो आहे लीमे में हिकिड़ी अहिड़ी ख़ासियत आहे, अगरि चवंदा आहिनि न पोड़ा झूना असांखे चई आया आहिनि त अगरि लीमे में अगरि ॿिज न हुजे हा त हीउ मुअल माण्हू खे बि ज़िंदा करे सघे थो। माना हेतिरी हिन में ताक़त हुई हेतिरी। तमामु बहितरीनु शइ आहे। लीमो हिकमत में इस्तेमालु थींदो आहे ऐं लीमे जो जेको जंहिं इंसान खे पथरी आहे उहो डेली लीमे जूस पीए त ऑटोमेटिक उनजी पथरी बि ख़तमु थी वेंदी आहे। इन जे हिसाब सां असांजे इलाइक़े में लीमन जो शौक़ु ॾाढो अची वियो आहे। हर ज़मींदार ॿाहिरि लीमन जो बाग़ लॻाए पियो ऐं तक़रीबन काफ़ी लॻी बि चुका आहिनि। ख़र्च बि हिन ते आहिनि। उनखां पोइ जॾहिं हिन जो मुकमल तयारु थियण खां पोइ जॾहिं हिनखे पटाई करे मंडी में खणी वेंदा आहियूं त रेट कोन मिलंदो आहे लीमे जो। इहो ज़मींदार सां ॾाढो ज़ुल्म आहे। हुननि जा ख़र्च बि आहिनि, पाणी वग़ैरह आहे, भाणनि जा बि रेट महांगा आहिनि, संभाली बि हिन जो सिस्टम जाम आहे। पोइ उन जे हिसाब सां ज़मींदार मायूस थी वेंदो आहे। इन असांजो गवर्नमेंट खे इहो ई मुतालबो आहे त लीमे जे बाग़नि खे अहमियत ॾियो। जेको बि हुननि जो मंडी में वञे हुनखे रेट ॾियो, हुनजो इंसाफ़ कयो। पथरी हूंदी इंसान खे चूस करे पींदो त उहो पथरी ख़तमु थी वेंदी। झाड़ो करे पींदो त उनखे जान सुकून रहंदी। लीमन जो पतो लीमन जो रेट असांखे नथो मिले। वॾेरा असांखे बाग़ ॾियण था असीं मज़दूरूं, असांखे रेट नथो मिले, अधु बि नथो मिले। हुकूमत तरफ़ां को महिरबानी थी सघे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया समेत हुकूमत खे घुरिजे त मज़दूरनि खे मार्केट में पंहिंजी महिनत जा हक़ ॾिना वञनि, जीअं हुननि खे पंहिंजे फसल मां लाभ हासिल थिए। कैमरा टीम सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।